अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां इकरा कुरैशी। रक्से रूह जे हिकु नई क़िस्त सां गॾु अवां सभिनी धरती ॾिसंदड़नि खे भलीकार थी कीअं आहियो। उमेद आहे त सभु ठीकु ठाक हूंदो। मां जी दुआउनि सां ठीकु ठाक ख़ुशबाश फिट फाट थी हिकु नया एपिसोड सां गॾु अवां जे साम्हूं हाज़िर आहियां। सो हमेशा जेको आहे उहो रक्से रूह में हूंदा आहिनि महिमान, ऐं कुझु जेके आहिनि उहे ॼातल सुञातल शख़्सियतूं हूंदियूं आहिनि, कुझु वरी नयूं आवाज़ूं हूंदियूं आहिनि जिन जो आवाज़ूं अव्हांखे असां ॿुधाईंदा आहियूं। त अॼु बि असां वटि जेका पर्सनैलिटी मौजूदु आहे उन्हनि खे अव्हां ज़रूरु ॿुधियो हूंदो ऐं ॾिठो हूंदो। काफ़ी ज़्यादा उहे कलाम चई चुका आहिनि। अॼु बि उन्हनि जे साज़ सां, उन्हनि जी कला सां ऐं उन्हनि जे गीतनि सां पंहिंजे रक्से रूह में चार चंड उहे ज़रूरु लॻाईंदा। सो जल्दी सां उन्हनि जो तारीफ़ करायूं था। काफ़ी ज़्यादा कचहरियूं आहिनि जेके उन्हनि सां करणियूं आहिनि। अदा अब्दुल्ला बलोच असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु ठाक? जी अदी बिल्कुलु अल्लाह जे अहसान। तव्हां ख़ुशि आहियो? ठीकु अल्लाह जो शुक्र आहे, ठीकु ठाक लॻी पई आहियां। ऐं अदा अब्दुल्ला खे असां भलीकार था कयूं रक्से रूह में। वॾी वॾी महिरबानी अदी, अल्लाह सदा ख़ुशि रखे, लख अहसान तव्हांजा। थैंक यू। ऐं न अॼु मां भायां थी त अॼु जेका लिस्ट ठहियलु आहे, जी हा बिल्कुलु। जो पहिरीं जेको आहे न जेॾीमहिल स्टार्ट थियो त असांजा काफ़ी ज़्यादा सुठा कीबोर्डिस्ट हिते मौजूदु आहिनि। लाजू भाई, उन्हनि खे बि असां वेलकम था कयूं, हमेशह असां सां गॾु हूंदा ई हूंदा। ऐं हींअर जेको आहे न पहिरीं प्रिपरेशन हली रही हुई। सो रक्से रूह ई नालो आहे प्रोग्राम जो, त छो न पहिरीं एज़ परफॉर्मेट गाने सां असां स्टार्ट था कयूं, कलाम सां स्टार्ट था कयूं, उन खां पोइ जेका आहे गुफ्तगू बि हलंदी रहंदी। सो इब्तिदा में कहिड़ो कलाम था शामिलु कयो? जी ही तमामु ख़ूबसूरत गीत आहे, मुंहिंजो मशहूरु मुंहिंजे एल्बम जो गीत ई आहे। ऐं तमामु असांजो जेको डायरेक्टर साहिबु आहे से रुस्तम लक साहिबु, उन्हनि खे बि ॾाढो पसंदि आहे। अच्छा। ऐं मां तव्हांखे बि डेडिकेट कयां थो। तमामु ख़ूबसूरत गीत आहे, मां तव्हांजे नाम। क्या ही बात है। हूअं बि असांजे प्रोग्राम में न सर रुस्तम जी जेका लिस्ट आहे न उहा हूंदी तॾहिं मां तव्हांखां पुछियो त लिस्ट रेडी आहे। सो कलाम जी तरफ़ था वञूं, बिस्मिल्लाह था कयूं, प्रोग्राम जो इब्तिदा था कयूं। इश्क जनी जे अंदर में से सुखिया की न सुमन उधमा हूँ अंदर में रोयो रतुरवन ओ मता मीरा हसन पांध वड़ाई प्यारन सा हथ में
वफा थी वए याद रखी जा कहरे हारे रोई रहदे पीरी हो याद रखी जा कहरे हारे रोई रहदे पीरी असां हाणे तोखां विसरी वियासीं तो गुजरिया पर गाल रह दिया गया मुँह सखी प्यार में जानिया तो सजा ऐ वक्त भी तो गुजरिया पर गाल रह दिया गया मुँह सखी प्यार में जानिया तो सजा तो के न चमक सुपिरी याद रखी जा कहरे हारे रोई रहदे पीरी हो याद रखी जा कहरे हारे रोई रहदे पीरी असां हाणे तोखां विसरी वियासीं दर्द भरी केड़ी ये मुझी कहानियाँ रोई वेठो शाह मुराद चांजो हीर भवानिया दर्द भरी केड़ी ये मुझी कहानियाँ रोई वेठो शाह मुराद चांजो हीर भवानिया रोले वैर में पी याद रखी जा कहरे हारे रोई रहदे पीरी वो याद रखी जा कहरे हारे रोई रहदे पीरी असां हाणे तोखां विसरी वियासीं नवां यार क्या थी पीरी अॼुकल्ह असां परे थो गुज़ारी बेज़ार थियो पीरी याद रखी जा कहरे हारे रोई रहदे पीरी हो याद रखी जा कहरे हारे रोई रहदे पीरी हो याद रखी जा कहरे हारे रोई रहदे पीरी क्या बात है ज़बरदस्त ज़बरदस्त छा त शाइरी हुई छा तव्हां खे निभायो आहे ऐं वाक़ई ईअं हूंदो आहे त असां कंहिं शख़्स सां गॾु टाइम गुज़ारींदा आहियूं उन खां पोइ यादूं जेके आहिनि उहे रहिजी वेंदा आहिनि शख़्स जेके आहिनि माण्हू विछड़ी वेंदा आहिनि पर जेके उहे मेमोरीज़ उहे यादूं उहे जेके घड़ियूं आहिनि उन्हनि खे असां विसारे कोन सघंदा आहियूं उहे सदाई असांजे ज़हन में असांजे दिमाग़नि में आख़िर में शाइर चयो आहे त दर्द भरी केॾी त हीअ मुंहिंजी कहाणी आहे छा आहे त हे हिकिड़ो माना ॾुखु इंसान खे थींदो आहे ऐं वरी उहो माना हिकिड़ो दिलि मां हिकिड़ो इहो ई थींदो आहे त कॾहिं न कॾहिं वरी हिनखे मुंहिंजो अहसासु थींदो हा पर घटि ई माण्हू हूंदा आहिनि जिन खे अहसासु थींदो आहे अच्छा ईअं हूंदो आहे त माण्हू जेको आहे उहो कंहिं बि मक़ाम ते ईंदो आहे त उनखे चवंदा आहिनि न त कंहिं ॾुखु खणी आयोसीं या हिन जे शख़्स जे जेको आहे कुर्ब में या ॾुख में माण्हू जेको आहे हेसि ताईं पहुची वियो या हेसि ताईं पहुची वियो ईअं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि या असां ॾिठो बि आहे अव्हांजी ज़िंदगी में को अहिड़ो शख़्स आहे
जी मुंहिंजी ज़िंदगी में बसि मुंहिंजी जेकी पार्टनर आहे मुंहिंजी घरवारी आहे, अच्छा उन्हनि जो माना मूंसां साथ। घरवारी खां पहिरीं कोई अहिड़ो शख़्स आयो हुजे जेको अव्हांखे मतिलबु की चवां त मां आबादी या बर्बादी जे पासे खणी वियो हुजे, कोई अहिड़ो आयो ज़िंदगी में शख़्स? उहो त पंहिंजो उस्ताद ई हुयो। अच्छा उस्ताद ई हुयो जन माना असांखे एतिरो माशाल्लाह, ऐं वालिद हुयो पंहिंजो। अच्छा हमेशह ईअं थींदो आहे त माण्हू जेके आहिनि उहे अले चो स्ट्रेट फॉर्वडली जवाबु न ॾींदा आहिनि। असां चवंदा आहियूं त भई तव्हांजो प्यार, तव्हां कंहिंसां प्यार आहे, तव्हांखे कंहिंसां मोहबत आहे, कंहिंसां इश्क आहे लाजू भाई, और वो बोलते हैं कि है न, वो चवंदा आहिनि त भई असांखे पंहिंजी अम्मी सां, असांखे पंहिंजे उस्ताद सां ईअं हूंदो आहे। स्ट्रेट फॉर्वडली कॾहिं कोन चयो न जी हा, उहा बि तव्हांजी बिल्कुलु ॻाल्हि सही आहे। इंसान जी ज़िंदगी में त अहिड़ा मोड़ ईंदा आहिनि, लाज़मी आहे प्यार मोहबत त इंसान जी ज़िंदगी आहे, उन खां सवाइ थी नथो सघे। बसि उहो हिकिड़ो बचपन हुयो, बसि पंहिंजो हिकिड़ो नंढपिण हुयो उन में, जंहिंमें बसि अच्छा नंढपिण बसि नंढपिण में गुज़री वियो, गुज़री वियो। यादूं आहिनि उहे अञा ताईं ज़िंदा आहिनि? यादूं आहिनि, कॾहिं कॾहिं इंसान खे यादि बि ईंदी आहे, खिलंदे बि ईंदी आहे, ख़ुशी में बि ईंदी आहे, कॾहिं गम में बि ईंदी घरवारनि जे आहे। साम्हूं ईंदी आहे यादि? न घरवारी जे साम्हूं त न ईंदी आहे, पर मज़ाक मस्ती बि जेका आहे उहा ज़िंदगी जो हिसो आहे। ऐं हमेशह मां चवंदी आहियां असां पंहिंजे प्रोग्राम में अगरि एंटरटेनमेंट क्रिएट न कंदासीं त असांजा जेके नाज़रीन एंटरटेन नथा थी सघनि। अच्छा हमेशह जेको आहे असां कंहिं बि फील्ड में वेंदा आहियूं त हिकिड़ी इंस्पिरेशन, हिकिड़ो असां मुतासिर कंहिंखां थी वेंदा आहियूं। त तव्हांजी ज़िंदगी में कोई आहे जंहिंखे तव्हां मुतासिर थी तव्हां हिन फील्ड में आया हुजो, गायकी जे तरफ़ तव्हां कदम रखियो हुजे? हाँ जी बिल्कुलु, मां मुतासिर सिंध जो शमन मीराली साहब क्या ही बात हिकिड़ो नालो आहे। हाँ मां जॾहिं नंढो हुयुसि त उन्हनि जा कलाम ॻाईंदो हुउसि, बल्कि हिकिड़ी साई में ॻाए वेंदो हुउसि, एॾो माना मूंखे शौक़ु हूंदो हो। अच्छा उहो हिकिड़ो कलाम मां हिकिड़ी साई में ॻाए वेंदो हुउसि। हाँ ऐं मूंखे जॾहिं हिकिड़ो चकर बि ॿुधंदो हुउसि मां उन्हनि जो गीत, त उहो मूंखे ईअं यादि थी वेंदो, ख़बर न पवंदी त मूंखे कीअं यादि अची वियो। मुलाक़ात थी या उन्हनि सां कॾहिं शो करण जो मौक़ो मिलियो गॾु? जी उन्हनि सां हूअं मिलिया आहियूं, बाक़ी अहिड़ी का गुफ़्तगू कोन थी आहे, अहिड़ो को हाल उन्हनि सां न वरियो आहे त मां तव्हांखे पंहिंजो रूहानी उस्ताद मञींदो आहियां ऐं मूंखे तमामु पसंदि आहिनि उहे। ऐं बाक़ी इहो आहे जो कॉपी करणु मूंखे कंहिंजी पसंदि न आहे, मुंहिंजो अंदाज़ पंहिंजो आहे। मां अब्दुल्ला बलोच आहियां, मां शमन मीराली त नथो थी सघां, उन्हनि जी जॻह केरु नथो वठी सघे। बिल्कुलु, हर कंहिं में पंहिंजा अलॻि सां स्किल्स हूंदा आहिनि, टैलेंट हूंदा आहिनि, ऐं उहो माण्हू पंहिंजे टैलेंट खे, स्किल्स खे सुञाणी ऐं उन्हनि खे एक्सपोज़ करे, कंहिंखे कॉपी न करे, छो तव्हां उन जहिड़ा नथा थी सघो। बाक़ी जेको तव्हां में टैलेंट आहे, तव्हां में जेके बि स्किल्स आहिनि उहे तव्हां पंहिंजा ई मारे वठंदो खामखे कॉपी जे चकर में। अच्छा इहो त थियो तव्हां इंस्पिरेशन थी। अगरि मां चवां त तव्हां कंहिंखे फॉलो कंदा आहियो कंहिंखे? जी कॉपी अलॻि ॻाल्हि आहे, फॉलो करणु अलॻि ॻाल्हि आहे। जी फॉलो मां कंदो आहियां नुसरत फ़तेह अली ख़ान साहब, क्या ही बात है, मां ॿुधंदो रहंदो आहियां उन्हनि खे, आबिदा परवीन साहब खे ॿुधंदो रहंदो आहियां। ऐं मां चाहींदो आहियां त मां बि कोशिशि माना कयां त माना माशाल्लाह हे बि त उस्ताद आहिनि, ख़ान साहब इंसान आहिनि, बहरहाल मां बि थोरी कोशिशि कयां, माना थोरो कुझु न कुझु माना हिकिड़ो तिर बराबरि बि कोशिशि कयां त थोरो सिंगर्स आहिनि। ऐं मां चवंदमि त उन्हनि खे उन्हनि जा कलाम ॻाइण बि मां चवंदमि त काफ़ी ज़्यादा मुश्किल आहिनि, मुश्किल हा न, ईअं आहे। हाँ। अच्छा जी, सो कलाम जे तरफ़ वञूं था, गीत जेका आहे उहो ज़रूरु सां शामिलु कंदासीं, पर छो न गीत जे हवाले सां हिकु ॿियो सुवालु आयो आहे मुंहिंजे ज़हन में, त अगरि मां गीतनि जी ॻाल्हि कयां, अव्हां बि काफ़ी ज़्यादा गीत चया आहिनि, हा न, त उन में हिकिड़ो हूंदो आहे न त उहो चवंदा आहिनि त माउ खे जेको आहे उहो सभई ॿार बराबरि हूंदा आहिनि, त तव्हां बि तव्हांजो जेको कमु आहे उहो तव्हांखे सभई सॼो बराबरि हूंदो, पर पोइ बि मां चवां हिकिड़ो को कलाम जेको अव्हांखे पंहिंजो ई ॻाल्हि इलाही पसंदि हुजे। हा जी हा, उहो जेको गीत आहे मां तव्हांखे पहिरीं ॿुधाए चुकुसि, पहिरियों जेको गीत मूं तव्हांखे ॿुधायो फस्ट, उहो मूंखे तमामु पंहिंजो गीत पसंदि आहे। ऐं जेको हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, मूंखे यादि थो अचे त मरहूम घायल साहब हिकिड़ो चकर असां वटि कई आया हुया ऐं उन्हनि मूंखे लिखी ॾिनो हो पाण। हीअ गीत मूंखे ॾाढी दिलि में हिकिड़ी ख़ुशी असरत हुई त मां कंहिं प्लेटफॉर्म ते पेश कयां, ऐं हीअ गीत मां तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। क्या ही बात है। ऐं मां इहो चवां त उहो तव्हांजो फेवरेट थी वियो, ऐं मां इहो चवां त अब्दुल्ला बलोच जो मोस्ट फेमस गानो कहिड़ो आहे? अच्छा, उहो जेको माण्हू आहिनि माना की ॿुधियो हुजे, काफ़ी ज़्यादा ॿुधंदा हुजनि, काफ़ी ज़्यादा पज़ीराई? जी मां ॻाईंदो रहंदो आहियां, घणो ॻाईंदो रहंदो आहियां, मूंखे हुनजी फरमाइश बि कंदा आहिनि। हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे, इहो मां तमामु घणो ॻाईंदो रहंदो आहियां। ऐं छा आहे त उहो मां जॾहिं ॻाईंदो आहियां त माना काफ़ी मूंखे मोट मिलंदी आहे उन मां, ऐं मां पाण बि उन ते झूमी पवंदो आहियां, छो त मूंखे हूअं बि फास्ट जेको माना म्यूज़िक आहे न उहो मूंखे ॾाढो पसंदि आहे। अच्छा, फास्ट ज़्यादा पसंद, फास्ट माना पसंद आहे। अच्छा, क्या ही बात है। बहरहाल मिक्स में भी बहरहाल घणे क़दुरु फोक माना नॉर्मल घटि, फास्ट जेको आहे मां माना गाईंदो आहियां। ऐं ज़्यादा इजी केड़ो लगंदो आहे, रिदमिक या फास्ट?
बहरहाल फास्ट मूंखे ईज़ी लॻंदो आहे। फास्ट वधीक हा, ईज़ी मूंखे easy लॻंदो जो हिकिड़ो हूंदो आहे न कि जेका माण्हू जो शौक़ु हूंदो आहे या जंहिंमें माण्हू जो वधीक इंट्रस्ट हूंदो आहे त उहो माण्हू खे उहो कमु या उहो मां चवां त गायकी वधीक ईज़ी लॻंदी आहे। तव्हां सां बि इहो ई आहे। सो गायकी ऐं गीतनि जो एतिरो ज़्यादा जेका ॻाल्हि थी वई आहे त छो न थोरो सो कलाम बि शामिलु कयूं को त कहिड़ो कलाम त शामिलु कयो कंहिंजी शाइरी आहे? हीअ जेकी शाइरी आहे मरहूम ग़ुलाम क़ादिर घायल साहिब जी आहे ऐं तमामु मेलोरियस सॉन्ग आहे हिकिड़ो तव्हांखे मां पेश कंदुसि। क्या ही बात है, प्लीज़। हे आहा हो आहा शाम जे पहर में याद तोखे करे, शाम जे पहर में याद तोखे करे, रोंदो आहियां सनम आहूं सुॾका भरे, शाम जे पहर में याद तोखे करे, शाम जे पहर में याद तोखे करे, रोंदो आहियां सनम आहूं सुॾका भरे, शाम जे पहर में याद तोखे करे। जीवारी तो बिन डंग थी हणे, याद तुझी सनम मूंखे वंग थी हणे, ओ सम्झ जीवारी तो बिन ही डंग थी हणे, याद तुझी सनम मूंखे वंग थी हणे, शाम जे पहर में याद तोखे करे, रोंदो आहियां सनम आहूं सुॾका भरे, शाम जे पहर में याद तोखे करे, शाम जे पहर में याद तोखे करे।
लहंदड़ जॾहिं अलविदा थो चए, दर्द जो दिल में तूफ़ान थो उभरी पवे। सिजु लहंदड़ जॾहिं अलविदा थो चए, दर्द जो दिल में तूफ़ान थो उभरी पवे। शाम जे पहर में याद तोखे करे, शाम जे पहर में याद तोखे करे। रोअंदो आहियां सनम आहूं सुदिका भरे, शाम जे पहर में याद तोखे करे, शाम जे पहर में याद तोखे करे। तेरा दुख जा दिया बरी था पवन, लुढ़क घायल अखिन में तरी था पवन। होके तेरा दुख जा दिया बरी था पवन, लुढ़क घायल अखिन में तरी पवन। शाम जे पहर में याद तोखे करे, शाम जे पहर में याद तोखे करे। रोअंदो आहियां सनम आहूं सुदिका भरे, शाम जे पहर में याद तोखे करे, शाम जे पहर में याद तोखे करे, याद तोखे करे, याद तोखे करे। क्या ही बात है, कमाल, ज़बरदस्त, आला। ऐं केतिरी न ख़ूबसूरती सां तव्हां हिन शाइरी खे अदा कयो आहे, केतिरी न ख़ूबसूरत शाइरी आहे। ऐं हिन पासे असांजे जेके कीबोर्डिस्ट वेठा आहिनि, केॾो न मज़े सां ऐं केतिरो न इंजॉय करे प्ले करे रहिया हुआ। मां अगरि इहो सवाल कयां त अब्दुल्ला बलोच उहो अगरि सिंगर गायक कलाकार न हुजे हा त छा हुजे हा? जी वो आर्मी जो सिपाही हुजे हा। आर्मी जेको सिपाही हुजे हा। अच्छा, केतिरी आहे क्वालिफिकेशन, केतिरी आहे? मुंहिंजी इंटर आहे। इंटर ते आहे। सो नंढड़ाई में छा सोचियो हो? या हिकिड़ो हूंदो आहे न त ॿारु सोची वेंदो आहे त भई मां वॾो थी थींदमि, टीचर थींदमि, इंजीनियर थींदमि, डॉक्टर थींदमि। सो तव्हां छा सोचियो? जी अदी मां त माना जॾहिं होश मूं संभालियो हो त मां बसि ॻाइणु शुरू कयो हो। ॻाइण शुरू कयो, बसि ॻाइण जो मूंखे शौक़ु हूंदो हो ॾाढो। पोइ स्कूल में बि ॻाईंदो रहंदो हुउसि पंहिंजे मुंहं सां। उस्ताद ओॾी महिल कोन हुया, पोइ उस्ताद असांजो हथु वरितो, पोइ वरी उन्हनि असांखे मज़ीद सिखिया ॾिनी। बहरहाल ॻाइण जो ई शौक़ु हूंदो हो मूंखे, त मां यानी की ॻाइण में अॻिते अचां। नंढपण खां इहो ई ख़्यालु हुयो। पोइ वरी जॾहिं विच में कुझु इंसान जी ज़िंदगी में लहज़ा गज़ाब ईंदा आहिनि,
पोइ तव्हां सां जीअं मूं ॻाल्हि कई त मां आर्मी जो सिपाही हुजां, दरअसल मां आर्मी में बि अप्लाई कई ऐं कुझु टाइम मां हुन में जॉब बि कई आहे। अच्छा जी हा। पोइ भला उन पासे खां हटी करे वरी गायकी जे पासे आयो? जी छा आहे त उन टाइम में कुझु अहिड़ी मजबूरियूं हुयूं जंहिंजे तहत असां माना करे सघियासीं, घर अकेलो हो, उनजे हिसाब सां। अच्छा, इहो सवाल थोरो पर्सनल थी वेंदो पर मां पोइ बि कंदमि अब्दुल्ला भाउ सां। त गायकी खे या छा चइबो आहे सिंगिंग खे त तव्हां छा था सम्झो त प्रोफेशनली तव्हां ॻायो पिया या न शौक़ु आहे जस्ट? न, हे दरअसल माना आहे त शौक़ु, रोज़ी त हीअ असांजी जेकी आहे सो उहा त माना इंसानु आहे ज़रूरु जो करे थो, साइड बिज़नेस ज़रूरी आहे रोज़गार, बाक़ी हीअ असांजो शौक़ु बि आहे। ईअं सम्झो गायकी में छा था सम्झो त एतिरो थिए थो जो माण्हू जेको आहे उहो घर जो चूल्हो जेको आहे उहो हली पवे? माशाल्लाह, काफ़ी कुझु अल्हम्दुलिल्लाह मां हींअर इन मां ई सभु कुझु कयां पियो। अच्छा, माशाल्लाह। साइड में का जॉब वग़ैरह? साइड में बि अल्हम्दुलिल्लाह उहा बि हिन जी सदके में आहे। अच्छा, अल्हम्दुलिल्लाह जी, क्या ही बात है, क्या ही बात है। अच्छा, हिकिड़ी मां हिते ॻाल्हि ज़रूरु ऐड कंदमि त अगरि माण्हू स्क्रीन जो माण्हू आहे या इन फील्ड सां वाबस्तगी रखे थो त जिते माण्हू पासे में किथे जॉब कंदो आहे या छा न त असांखे प्लस पॉइंट मिली वेंदो आहे त भई हाई स्क्रीन ते था अचनि या इन एॾा ज़बरदस्त सिंगर आहिनि त असां वटि पोइ थोरो सो हथ बि रखी वठंदा आहिनि ऐं थोरो सो जेको आहे हिकिड़ी छूट थींदी आहे। ईअं थींदो आहे, उहो माना चवंदा आहिनि यार हेॾो फनकार आहे, माना जेको वरी हे जो कमु करे। बहरहाल छा आहे त रोज़ी बि ज़रूरी आहे इंसान जे लाइ, ऐं हीउ पंहिंजो हिकिड़ो शौक़ु आहे, हीउ बि ईअं सम्झो प्रोफेशनल असांजो आहे, हिन मां पंहिंजे बच्चनि खे रोज़ी खाराईंदा आहियूं, कंदा आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह जेकी असांखे इज़त मिली आहे मूंखे त न फन मां ई मिली आहे। क्या ही बात है, ज़बरदस्त। काफ़ी जॻहियुनि ते मां ॻायो आहे अल्हम्दुलिल्लाह, ऐं अञा बि तव्हांखे जेको आहे शोज़ जे लाइ मां ॿाहिरि मुल्क में परफॉर्मेंस कई आहे, दुबई में ॻायो आहे, दुबई में ॻायो आहे काफ़ी। दुबई में बि तव्हां प्रोग्राम? जी हा, मां दुबई में प्रोग्राम कयो। अच्छा, उहो अगरि असां चऊं त आउट ऑफ कंट्री त दुबई वञी चुका आहियो, सो परदेस में ऐं पंहिंजे देश में मोट जेका मिले थी केतिरो डिफरेंस आहे? जरा बहरहाल इहो आहे जो परदेस में जेके असांजा सिंधी भाउर जेके रहनि था उहे त सिखंदा रहंदा आहिनि, चवंदा आहिनि त असां सिंधी लफ़्ज़नि जे लाइ सिखंदा आहियूं, सिंधी मौसीक़ी जे लाइ या गीत जेके ॿुधंदा रहंदा आहियूं, असां ईअं जेके लाइव नथा ॿुधूं ईअं ॿुधूं था। लाइव में जेकी असांखे मोट मिली, जेकी इज़त मिली, तमामु घणी मिली सिंधी भाउरनि खां जेके हुते रहनि था दुबई में। ॾाढी उन्हनि खे माना हिकिड़ी वॾी ख़ुशी ऐं तमामु छॾी न पिया त माना तव्हां हिते ई हुजो। अच्छा, अगरि मां सिंधड़ी जी ॻाल्हि कयां, पंहिंजे सिंध धरती जी ॻाल्हि कयां त हिते बि तव्हां काफ़ी शोज़ कया त हिते कहिड़ो उहो आहे न, मां चवां ॻोठ चवां या कहिड़ो शहर हुजे या को इलाइक़ो जिते तव्हां वञी करे तव्हां इहो सोचियो त भई जेको अॼु मुंहिंजो शो थियो आहे न अहिड़ो कॾहिं ज़िंदगी में न थी सघंदो, न थियो आहे? हा जी हा, उहो लाड़ जी तरफ़, लाड़ जी तरफ़ माशाल्लाह तमामु लाड़ जा माण्हू ॾाढा प्यारा हूंदा आहिनि, ॾाढा ॿुधंदड़ हूंदा आहिनि, उहे ॿुधंदा आहिनि शौक़ सां ऐं माना कही करे ईंदा आहिनि। हिन दौर में बि अॼुकल्ह ॾिसो था सोशल मीडिया जो ज़मानो आहे, पर हिन दौर में जॾहिं असां हुते वेंदा आहियूं त बिल्कुलु कही ईंदा आहिनि ऐं टाइम सां बिल्कुलु असांखे टाइम ॾींदा आहिनि, ॿुधंदा आहिनि, मान ॾींदा आहिनि, तमामु बिल्कुलु। ऐं हूअं अगरि मां इहे बि ॻाल्हि ऐड कंदी हलां त सिंगर्स जेके आहिनि, जेके कलाकार आहिनि, उहे वञी शोज़ कंदा आहिनि पंहिंजा ऐं परफॉर्मेंस त कंदा आहिनि, बट चवंदा आहिनि न त जेके लिसनर्स आहिनि उहा बि त माना की प्रॉपर उनजो रिस्पॉन्स ॾियनि। जॾहिं लिसनर असांखे ॿुधंदो, पब्लिक जेका आहे उहा रिस्पॉन्सिव हूंदी, पोइ जेको सिंगर आहे उहो केतिरो बि मतिलबु मां चवां त सुठो छो न हुजे, जेसिताईं उनजी पब्लिक सुठी न आहे न त उनजी गायकी में मज़ो न ईंदो, ओतिरो पंहिंजो ॾेई कोन सघंदो आहे 100%। ईअं छा आहे त अगरि आॾो वारी ऑडियंस अहिड़ी हूंदी, ॿुधण वारी हूंदी ऐं रिस्पॉन्स ॾींदी, दाद ॾींदी त अञा बि उनजी दिलि वधंदी, अञा बि उनखे ख़ुशी थींदी, अञा बि सुठे मां सुठो अञा करे ॻाईंदो। बिल्कुलु, एग्ज़ैक्टली ईअं ई आहे, ईअं आहे। टाइम वञी जेको आहे उहो बिल्कुलु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। सो आख़िर में असां जेके बि असांजा महिमान ईंदा आहिनि उन्हनि खां ॿ ख़ूबसूरत लफ़्ज़ या को मैसेज जेको तव्हां धरती टीवी जे स्क्रीन जे थ्रू ॾियणु चाहियो पंहिंजे नाज़रीन खे? जी हा, मां मैसेज इहो ॾींदुसि त इंसान ज़ात जेकी आहे उनजी दिलि न ॾुखाइणु खपे ऐं हमेशह कंहिंजे कमु अचणु घुरिजे ऐं हमेशह माण्हू सच ॻाल्हाए ऐं जेको बि आहे सो मां इहो चवंदुसि त माना हमेशह साथ ॾियनि, हिक ॿिए सां हसद वारी जेकी आहे उहो न कनि, हिक ॿिए जो जेतिरो थी सघे, मिसाल मां फनकार आहियां, फनकार खे घुरिजे फनकार जो साथ ॾे, जेको बि जहिड़ी पंहिंजी फील्ड में आहे उहो जेतिरो बि थी सघे त उन सां उहो निभाउ रखे। बिल्कुलु। ऐं पंहिंजे जंहिं बि तव्हां फील्ड में आहियो पंहिंजी 100% सिंसियरिटी सां हलो, छो जो जंहिं कम में तव्हां सिंसियर न हूंदो, सिंसियरिटी न ॾेखारींदो त तव्हां उन कम में अॻियां वधी बि नथा सघो। त तव्हां अगरि सिंसियर न आहियो त तव्हां उन कम खे उते ई छॾे ॾियो, छो जो तव्हांजो उन में जेको आहे न फ्यूचर कोन्हे को। सो हिन सां गॾु जेको आहे मूंखे अव्हांजी पंहिंजी होस्ट इकरा कुरैशी खे ॾींदा इजाज़त। अदा अब्दुल्ला सां गॾु ऐं अदा मां चवंदमि सर लाजो सां गॾु, माशाल्लाह सां एॾा एक्सपीरियंस असांजा कीबोर्डिस्ट आहिनि, बट लास्ट में कलाम शामिल ज़रूरु कंदासीं। कंहिंजी शाइरी शामिल? ही तमामु ख़ूबसूरत शाइर आहे असांजो, तमामु ख़ूबसूरत, इन जे लाइ चवां थो त सेहद आहे ऐं
अख्तियार शाह साहब जो कलाम क्या ही आहे। बात है, ज़बरदस्त। लास्ट में शामिल कंदासीं, मां पंहिंजे नाज़रीन खां मोकिलाईंदी वञा। हमेशह मां आख़िर में चवंदी आहियां त प्लीज़ मूंखे फीडबैक ज़रूरु ॾींदो ऐं तारीफ़ त जेके आहिनि मुंहिंजा नाज़रीन कंदा ई कंदा आहिनि कॉमेंट्स में, पर इनबॉक्स में बि ज़रूरु मूंखे ॿुधाईंदो त किथे किथे मां मिस्टेक थी कयां, किथे किथे जेको आहे उहा परफेक्शन आणणु घुरिजे मुंहिंजी होस्टिंग में। इन सां गॾु गॾु इहो मूंखे ॿुधाईंदो त तव्हां नेक्स्ट एपिसोड में कहिड़े शख़्सियत खे, कहिड़े सिंगर खे, पंहिंजे कहिड़े पसंदीदा कलाकार खे ॾिसण था चाहियो, त असां उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾींदासीं। इन सां गॾु ई मूंखे मुंहिंजी होस्ट इकरा कुरैशी खे ॾींदा इजाज़त। नेक्स्ट एपिसोड ताईं अल्लाह हाफ़िज़। ओ लख कुर्ब मौला जा थिया पिरियंगण ते आया हिन, लख कुर्ब मौला जा थिया पिरियंगण ते आया हिन। ॾिसी मिठड़नि माण्हुनि खे, ॾिसी मिठड़नि माण्हुनि खे मूं दर्द भुलाया हिन, लख कुर्ब मौला जा थिया पिरियंगण ते आया हिन। ओ लख कुर्ब मौला जा थिया पिरियंगण ते आया हिन। ॾिसी मिठड़नि माण्हुनि खे मूं दर्द भुलाया हिन, लख कुर्ब मौला जा थिया पिरियंगण ते आया हिन। ओ लख कुर्ब मौला जा थिया पिरियंगण ते आया हिन। यार जे रस्ते में पंहिंजा नेण बिछाया हिन, ओ मां यार जे रस्ते में पंहिंजा नेण बिछाया हिन। ऐं गुलड़ा गुलाबी करे मूं हार बिठाया हिन। वही जिंदगी ठगी मुंहिंजी ॾिनो साथ आहे भागन, लख कुर्ब मौला जा थिया पिरियंगण ते आया हिन। ओ लख कुर्ब मौला जा थिया पिरियंगण ते आया हिन। ॾिसी मिठड़नि माण्हुनि खे मूं दर्द भुलाया हिन, लख कुर्ब मौला जा थिया पिरियंगण ते आया हिन। ओ लख कुर्ब मौला जा थिया पिरियंगण ते आया हिन।
वक्त खामूंखे हुयो लही पल में आज़ार वयो अची घर वेठे मुंहिंजी अची घर वेठे मुंहिंजी लथी सारा आहे सजड़न लख कुर्ब मौला जा बिरियंगण ते आया आहिनि ओ लख कुर्ब मौला जा बिरियंगण ते आया आहिनि ॾिसी मिठड़नि माण्हुनि खे मूं दर्द भुलाया आहिनि लख कुर्ब मौला जा बिरियंगण ते आया आहिनि माण्हुनि जा मेहणा बि महबूब मेट छॾिया ओ गम दर्द दिलि जा सभई अख़्तियार शालाहे छॾिया ओ ॾिसी साम्हूं दिलबर खे ॾिसी साम्हूं दिलबर खे आक़रार कयो अखिड़ियुनि लख कुर्ब मौला जा थिया बिरियंगण ते आया आहिनि ओ लख कुर्ब मौला जा थिया बिरियंगण ते आया आहिनि ॾिसी मिठड़नि माण्हुनि खे मूं दर्द भुलाया आहिनि लख कुर्ब मौला जा बिरियंगण ते आया आहिनि ओ लख कुर्ब मौला जा बिरियंगण ते आया आहिनि बिरियंगण ते आया आहिनि बिरियंगण ते आया